नाज़रीन, शहीद बेनज़ीराबाद जे नंढड़े शहर बांदी जे टाउन कमेटी जी तारीख़ में पहिरियों भेरो के नौजवान नारी के चेयरमैन नामज़द कयो वियो आहे। नामज़द चेयरमैन मरीना जमाली एॾे वॾी ज़िम्मेवारी मिलण ते छा थी सोचे, इन बाबति हुन धरती टीवी सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो तव्हांखे ॾेखारियूं। जी सभ खां पहिरियों मां पंहिंजे टाउन कमेटी बांदी जे बुज़ुर्गनि जी, भेनरनि जी, भाइरनि जी तमामु वॾी शुक्रगुज़ार आहियां जंहिंमें मूंखे वोट ॾेई कामयाबु करायो। ऐं असांजो सियासत सां रिश्तो 1970 खां पियो हले। मुंहिंजो चाचा अब्दुल हक जमाली जेको हितां जो चेयरमैन बि आहे ऐं ज़िले नाज़िम बि रही चुको आहे। मां उन्हनि जे ख़ानदान मां आहियां ऐं उन्हनि उतां खां ई असांजो सियासत जो मतिलबु हले पियो। ऐं हिन बार मुंहिंजे बाबा जो वोट कोन हुयो त बाबा चयो त असांखे बांदी जी आवाम जी ख़िदमत करणी आहे। त मां चयो जीअं बाबा तव्हांजो फ़ैसिलो अचे त मां तव्हांजो फार्म भराईंदमि। मां चयो ज़रूरु, बांदी जी आवाम जी तव्हां चाचा एतिरे सालनि खां ख़िदमत कई आहे त इन खे असां कंटिन्यू इंशाल्लाह कंदासीं ऐं असांखे पार्टी जेको फ़ैसिलो चवंदी असां इंशाल्लाह उन ते अमल बि कंदासीं। बांदी जी आवाम जी असां वधि खां वधि ख़िदमत कंदासीं इंशाल्लाह। असां कंहिंखे शिकायत जो मौक़ो कोन ॾींदासीं। मां हिन फर्स्ट इलेक्शन आहे मुंहिंजी आहे जी, लास्ट ईयर आई जेकी इलेक्शन थी आहे BD इलेक्शन लोकल, उन में मुंहिंजी फर्स्ट इलेक्शन आहे। जी मुंहिंजी तालीम कंटिन्यू आहे। मां इंटर पास आहियां, मुंहिंजी BA में तालीम कंटिन्यू आहे। इंशाल्लाह असां आवाम जी जीअं जेतिरी असांजे वस में हूंदी असां आवाम जी ख़िदमत कंदासीं। इंशाल्लाह असां तब्दीलियूं आणींदासीं, आवाम खे शिकायत जो मौक़ो कोन ॾींदासीं ऐं ख़ासि तौरु नियाणियुनि खे अॻिते अचणु घुरिजे। असां नियाणियुनि जी पढ़ाई ते ध्यानु ॾींदासीं, पर असां इंशाल्लाह जेतिरो असांजे वस में हूंदो इंशाल्लाह असां ओतिरी तब्दीली आणींदासीं।